अल्लड़ वही हुजे मुंहिंजी बि पूह जवानी हुन मोड़ तां शुरू थिए थी हर जा ज़िंदगानी तुंहिंजी अल्लड़ वही हुजे मुंहिंजी बि पूह जवानी हुन मोड़ तां शुरू थिए गिला तमू हिकिड़े जलाल करे पिया तव्हां सभु मथी जा कख खायो पर इश्क अहिड़ी शइ आहे जो बादशाहनि खे भुलाए ऐं पिलाए छॾींदो आहे राजन बादशाह तख़्त हज़ार जो साईं हो पर हीर जे पोयां मुरली खणी पिनणो पइजीसि तव्हां सां त जो सच हो वाकई ज़ाहिर जलाल चांडियो साहब हुयो उहो उन जेका ॻाल्हि कई छा आहे त दुनिया में जेके ॿ चाहींदड़ आहिनि उनजा दुश्मन रकीब घणा हूंदा आहिनि उनजे प्यार जा जेके दुश्मन उनखे रकीब चइबो आहे असांजी जलाल चांडी साहिब जे ज़बाना इहे वाता ॿुधो आहे ठीकु आहे न त उहे उन्हनि खे रकीब मिलण न ॾींदा आहिनि उहो वॾो साड़ करनि था पिया अगरि को के ॿ प्यार कंदा त उन्हनि जी कढ उन सां साड़ कयो थो वञे पियो ऐं ईअं ई थींदो आहे छो त हिन मां जलाल चांडियो साहब तख़लीक़ थियो हिन साड़ जे रिज़ल्ट में माना तकलीफ़ूं ॾाढियूं आहिनि जलाल साहिब खे ऐं जलाल चांडियो थियो जलाल चांडियो जॾहिं आख़िर में इस्पताल खां जॾहिं चवनि था मोटी आया घर पोइ उहो जेको दोस्त हा चऊं त पुछणु आया जलाल चांडियो खां माना जेके इस्पताल बीमार हुआ त पोइ जलाल चांडियो साहब पाण उन्हनि खे खट जे मथे ॾांहुं विहारियो ऐं पाण पेरनि ॾांहुं वेठा ऐं इहो चयऊं माना ईअं इहो त न लिक छुप में का चवनि था पिया त मतिलबु जेके बि उते माण्हू मौजूदु हुया जेको बि माहौल हुयो उन वक़्त में त चयईं ही अॼु शख़्सियत आहे या ही जेको बि आहे मुंहिंजे लाइ महान आहे ऐं इहो मुंहिंजो दोस्त जेकॾहिं न हुजे त मां जलाल चांडियो न हुजां त उन्हनि जो जलाल चांडियो साहिबु क़दुरु एॾो कंदो हो त ईअं आहे के ठही विया साईं इश्क मां के सही चयूं त कंहिंजा घर सड़ी विया त जलाल चांडियो साहिब खे तकलीफ़ूं शुरू में आयूं पर दुनिया में मशहूरु थिया ऐं पंहिंजो जेको हुनजो फ़न हो अॼु ताईं क़ाइमु दाइमु आहे घणनि मौक़नि ते तमामु वॾनि फनकारनि सां जलाल खे ॻाइण जो मौक़ो मिलियो मूंखे चङी तरह यादि आहे त मोहम्मद यूसुफ जी उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं या वहीद अली आहे समीराणी आहे मज़ीद ॿियूं फनकारूं आहिनि त वॾनि ऐं झूलनि फनकारनि सां जेके इल्मदार फनकार आहिनि जेके उस्ताद फनकार आहिनि कीअं महसूसु कयो हुन सां गॾु ॻाइणा त असांखां भला आहिनि पर वक़्तु असांजे अलावा भलो कयो दोस्तों इन इंटरव्यू में उस्ताद जलाल चांडी ॿियनि फ़नकारनि जी तारीफ़ बि कई मोहम्मद यूसुफ जी तारीफ़ बि कई आबदा परवीन जी तारीफ़ बि कई उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी बि तारीफ़ कई ऐं उस्ताद फ़ोटे ख़ान ज़रदारी जी बि तारीफ़ कई ऐं तमामु बहितरीनु माना ॻाल्हियूं कयूं जेके तव्हां ॿुधंदो तव्हांखे मज़ो ईंदो दोस्तो ॻाइण त उन्हनि जो भलो आहे माना पर वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त हिकिड़े मेले में समन सरकार ते जी उस्ताद मंज़ूर अली ख़ान हो जंहिं जाते उहो जेको हुननि जो राग हो सो खुलियो हो हा उस्ताद मंज़ूर अली ख़ान हो मिठू कच्छी कस्बानो सैयद सलेमान शाह इन्हनि जो खुलियो राग हो ऐं मुंहिंजो राग टिकेट ते हो 10 रुपया त न 10 रुपया वॾा हुआसीं त होॾे माण्हू न पिया लड़नि हेॾे पुलिस लठियो हणी ऐं माण्हू झले पई त उस्ताद मंज़ूर अली ख़ान सुबुह ते मूंखे घुरायो त मां जलाल चांडियो ॾिसां हाणे असां त हुननि जे ॻाल्हाइण लाइ ॿुधायूं छो त असांजा उस्ताद आहिनि पोइ ते जंहिं महिल वियासीं त मूंखे चई तो में कुझु न आहे बाक़ी तुंहिंजे वक़्त खे सलाम वाह 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 तो में कुझु न आहे बाक़ी तुंहिंजे वक़्त खे सलाम आहे हा मुंहिंजो उस्ताद दुआ कजां ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान हिकिड़ो फ़क़ीर माण्हू ॻाइण पंहिंजी जाइ ते रहियो वॾो फ़क़ीर माण्हू जीअं कंहिंखे फ़क़ीर चइजे न त हाणे असां में का शइ न आहे पर असांजे माण्हू खे बुरा लाहे त वॾी ॻाल्हि आहे न हा जीअं त बिल्कुलु
हिन महिल त ॾिसो हिन जदीद दौर में इहा सम्झ अचे थी इंसानियत जी जेका क़ाबिलियत आहे उहा ज़ाहिर थींदी आहे या कुझु अरसो रही सघे थी या रहंदी दुनिया ताईं भी एॾी वॾी क़ाबिलियत आहे उहा क़ाइमु या उहा शइ रहंदी आहे। बाक़ी इहे शयूं जेके आहिनि वॾाई तकबुर साड़ वेड़ इहे फ़न आहिनि ख़तमु आहिनि इंसान सां गॾु ख़तमु थी वेंदियूं आहिनि। बाक़ी जेकॾहिं हुनजी मोहबत आहे ऐं उहो कोशिशि करे दुनिया ते अहिड़ी का शइ जेका आहे सो पंहिंजे वजूद खे ज़ाहिर करणु जीअं हाणे असां ज़िक्र कयूं था मरहूम जलाल चंड साहिबु माना अणपढ़ियो माण्हू हुयो पर हुनजे अंदर में या हुनजे वजूद में इहा शइ हुई क़ाबिलियत हुई हुन दुनिया ते पंहिंजी ज़ाहिर कई। राग जे वसीले हिकिड़ा अहिड़ा रागी आहिनि जेकॾहिं थोरो घणो ॼाण हूंदे बि हुनजो हाफ़िज़ो एतिरो कोन्हे को ही मतिलबु पढ़ाई या पढ़ियल न हूंदे बि हिन सम्झ में माहिर हुया त राग किथे आहे कहिड़े बुज़ुर्ग जे कहिड़े सोच में राग आहे कहिड़ी कैफ़ियत आहे। जीअं हाणे कलाम असां ॿुधोसीं मेहदी साईं जो सुन हुजत नाहे चङी हर को बीहे परे परे अहिड़े अंदाज़ सां थो ॻाए पियो जंहिंमें माना पाण पहिरियों पाण सम्झियल आहे ठीकु आहे न अहिड़े अंदाज़ सां वरी ॿियनि ताईं उहा शइ पुॼाइण त वाक़ई बहितरीनु अंदाज़ सां ॻाए या ॿिया झरण चरण जा कलाम उन्हनि जा दोहिड़ा या ॿियनि बुज़ुर्गनि जा त हीअ उन्हनि में क़ाबिलियत हुई। सो फनकार हुजे या आम माण्हू हुजे उनखे पंहिंजी क़ाबिलियत ज़रूरु सम्झ हुजे पोइ चऊं जेको आहे सो यार ही समझदार इंसानु आहे या सोच वारो आहे अलाह साईं ख़ुदा हर कंहिंखे हिदायत ॾींदो महिरबानी। फनकारनि जी ॻाल्हि निकिती आहे जलाल त इहो मुंहिंजो ख़्यालु आहे हींअर सुवालु वक़्तु रहंदो त ॻाइण वॼाइण सां थोरी घणी वाक़फ़ियत जलाल जी थी आहे त फनकार जी शनास बि जलाल खे हुजणु खपे त केरु सुठो फनकार आहे केरु ख़राबु फनकार आहे मक़सदु आहे केरु बेसुरो कसो थो ॻाए केरु सुर में थो ॻाए त छा ख़्यालु आहे सुठो फनकार मुंहिंजे सुरीलप जे ख़्याल सां हिन वक़्तु मोहम्मद यूसुफ बनवा हा मुंहिंजी वणत जी ॻाल्हि जी मुंहिंजी वणत जी ॻाल्हि त मूंखे फोटो ज़लदारी थो वणे सभु कंहिं पंहिंजी मुंहिंजी गाॾी में केसट में फोटो ज़लदारी बि हूंदी त मूंखे वणे थो। हा हा ऐं मां हिन में वरी आबदा परवीन भलो थी ॻाए माशा जी